अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़ी शख़्सियत सां मिलाइण वञा थो जेको वीचारो नामी गिरामी नाकाम शख़्स आहे। तमामु बहितरीनु अदाकार हो, पर बदकिस्मती सां कंहिं सपोर्ट न कई। वीचारे खे न लाइक कयो न सब्सक्राइब कयूं, जेको आहे त मजबूरन हिन खे कमु करिणो पवे थो। अॼु उन खां इंटरव्यू वेठो हूंदासीं। अस्सलाम वालेकुम राजा भाई। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे राजा भाई? हाल इहे जेको ॾिसो था ॿेरा अच्छा, काॾे विया? कम ते वियो बाबा, लोडिंग ते बसर ऐं आलू लोडिंग कया। अहिड़ा हालनि असां अदाकारी खां बाद तोबा आहे। असांजी शौक़ु हुयो यार, ॾाढो शौक़ु असांजो कि मशहूरु थींदासीं, को दोस्त सपोर्ट कंदा। मशहूरु थियण लाइ घर खां निकिरी असां अदाकारी कयूं पिया। अदाकारी इहो कंदासीं त पोइ घर में ख़र्चो केरु ॾींदो, घर केरु पालींदो। इन करे यार उहो बि सोचियो त इन करे हाणे अदाकारी छॾे ॾिनी आहे। असां हाणे बसि कमायूं था। न भाईजान, तव्हां अदाकारी में माशाल्लाह केतिरो तव्हां माना टाइम इन्वेस्ट कयो, ज़ाया कयो, जेको बि थियो माना पढ़ाई छॾी तव्हां, छा सभु कुझु जेको आहे इन जे करे धंधा छॾिया अदाकारी जे करे। हाणे तव्हांखे को दोस्त सपोर्ट नथो करे, न सब्सक्राइब करे थो, न लाइक करे थो, छो? बसि यार असांखे अदाकारी में सिर्फ़ु एतिरा मिलंदा जो असां पंहिंजो पेट पाले सघूं। हाणे पंहिंजो दुश्मन पेट पंहिंजो शौक़ु छॾे ॾिनो आहे पेट करे यार। हाणे बुख त न आहे, मज़ो न अदाकारी करे। इन खां भलो असां अदाकारी छॾे ॾिनी आहे। अॼु हे हालनि असांजे अॼु कुलो सूरु करे थो भाउ। 30 किले वज़न खणी टालो भरियो आहे। ईअं ॾाकण त चढ़ियो आहे, 5 फुट जी ॾाकण हुई। मां हक़ीक़त में तव्हांखे जेको आहे त ॻाल्हि कयां, मतिलबु माना बहितर अथव तव्हां जिम कयो था, ईअं सम्झो। न जिम न आहे बाबा, मुंशी चए पियो तूं न करे सघंदे। मां चयो भाउ मजबूरनि मूंखे बीहाए, मां हथ ॿधा, मां न पियो बीहाए। मां चयो ॾिसो भाईजान, हे केॾो नाज़ुक ॿार वीचारा न आहे उहो। बाक़ी ज़िंदगी में असां कॾहिं बि मज़दूरी न आहे कई। हाणे मां पहिरियों ॾींहुं आहे जेको अॼु मां मज़दूरी ते आहियां। मां एॾो वज़न खयुमि 30 किले जो खणी, उहो 5 फुट। घणा ट्राला हुया? 2 गाॾियूं भरियूं। एशिया ट्राला ईंदा आहिनि भाऊजान, वॾा माशाल्लाह जेका चङा। घणो टाइम हूंदा? 50 फुट जा मथे 2 घंटे में हिकु भरियूं पिया। 15 मज़दूर आहे बाबा। उहे चवनि पिया तूं न करे सघंदे। मां चयो यार हाणे बुख त न आहे, मरो न, इन करे मां मजबूरनि आस्ते आस्ते इनशाला मां चयो सिखी वेंदुमि कमु। जीअं आस्ते आस्ते अदाकारी कईसीं, पर छॾे ॾिनीसीं। तव्हां अदाकारी न छॾियो, इनशाला अल्लाह पाक तव्हांखे अदाकारी त कयूं, पोइ घर जो ख़र्चो कीअं हलायूं। तव्हां बसि पार्ट टाइम ते वरी बि कोशिशि कयो। तव्हांखे भाऊ वारा जेके नदी वारा तव्हांखे इनशाला सपोर्ट कंदा।